कर हाणे के बंद कर बंद न बाबा तुझी त कावड़ सदाई मुझी टेप मथा है। अरे पर केड़ी जरूरत है टेपड़ी कुल्हे मेरी जी माल सा वञण जी। बाबा अकेलो माल सा वक्त ये किथे तो गुजरे। चाचा इश्क लगो अथस इश्क। अच्छा मुंह थियो अथस पादर खाराइंदे छा। अबा झंग में भले वही टेप वजाए पर घिटीअ में जॾहिं ईंदो आई न त टेप बंद करे ईंदो कर। न त नहीं टेप वजाइण ता वली वारा तुनी टंगू भनी छॾी। बाबा टेप जे आवाज ते त के सॾे थो। प्रभु कम खोले बुधी छॾ हाणे फैसलो थी वियो आहे। अञा बि तुंहिंजी का शिकायत मिली न त पाण समझी थो। वलीअ वारा भली तोखे छॾे बि ॾियनि पर मां तोखे हिन घर में पैर रखण बि कोन ॾींदुसि समझी। बाबा सो तो तुसा मजाक थो करे ऐ तू होश मां निकतो थो वनी। अरे बस कर हाणी बस होश मां थो निकरा। मुखे ॼण तुंहिंजे प्रकारनि जी ख़बर ई कान्हे। हाँ? अड़ी भागन भरी तुझा भाग हाणे त अटे लप ॾियण जे लाइ बि माण्हू ताना था ॾियनि। न ॼाणे अलाए कहिड़ो अची ॾुकार पियो आ। वरी छा थियो भागन भरी कंहिंजे मथां ॾमिरजी निकिती आहीं। ज़ारीअ जो जहान आ ज़ारीअ जो जहान आ ख़बर फ़कीर। आनू अटे जो वठण थी वञा पई त मायूं मोह सोचायूं वेठियूं हिन। दुआ करे किथे काज थे के दोहल वजने त ॿ टे ॾींहं सुखियो टुकुर खाऊं। इहो ई त मां चवंदो आहियां भागन भरी त मां दरवेश आहियां दुआ कंदोसि आहियां पर तोखे त हिन ख़बर फ़कीर जी दुआ ते यकीन ई कोन्हे। सॼी ज़िंदगी तुंहिंजी दुआ लॻी कान्हे त पोइ हाणे कहिड़ो एतबार ईंदो। तॾहिं त चवंदी आहियां त तुंहिंजे दुआ खां दुश्मन जी पिट भली आ। हेड़े भागन भरी तुंहिंजा भाग। भागन भरी हिक ॾींहुं ज़रूर चवंदीअ वाहड़े दरवेश तुंहिंजूं दुआऊं। इहे कोन चवंदसि चवंदसि त वाहड़े दरवेश तुंहिंजी दुआ जो पिन दे भी पेट भरे नथा खाओ। हेड़े भागन भरी तुंहिंजा भाग। अदा छा थियो केर त आहे। अड़े पोयां पुलिस पई ॾेई जा। अदा बेचारा वारा ॿार वरती हेॾे था अचनि। हाँ निभागा भलो साईं त कोन देखो अचनि। इहा ख़बर त कान्हे का। बिरल तो अनवर ॿाहिर हलो जीअं त चाची खुश आयो न। अदी ता वियो न अदा वेहंदासीं कोन। जेकॾहिं भेण सम्झी इज़त ॾे त पोइ वेहूं। मुंहिंजी भेण तव्हां हितां लख इज़तूं खणी वेंदो। तव्हां वियो त सही। ॿाहिरि उता कदे गफ़ार ऐं अदा बिजार आया आहिनि। मां उन्हनि सां वञी ॿाहिरि मिलां थो। जनत तेसिताईं हिननि खे चांहि करे प्यार ऐं ॿाहिरि बि चांहि मोकिलिजांइ। हा तव्हां ॿाहिरि वञी हाल अहवाल वठो ऐं चांहि ठाहे मोकिलियां थी।
जी तव्हां वियो 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 अल्लाह साईं भलाई कंदो। अदी तूं बि वे। अस्सलाम वालेकुम। वेहो बाबा वेहो। ऐसे न्याणो बेड़ो छे बट को बेड़ थे बाबा असा के बख्श कर। ये खूब कुछ थे असा के बख्श कर। असा मिस्कीन माण्हू है असा में सब पना है बाबा। बाबा साईं तव्हां वटि अलाह जो गंज आहे। असां मिस्कीननि खे बख़्श कंदो त तव्हां खुटंदो कोन अञा बि वधंदो। गफ़ार बाबा पंहिंजी इज़त पंहिंजे मथे ते रख। बेचारे तूं बि पंहिंजी पग पंहिंजे मथे ते रख बाबा। हाणे तव्हां वेहो वेहो तव्हां वेहो वेहो वेहो। गफ़ार तव्हां बाबा हली आयो पंहिंजूं न्याणियूं बि मेड़ वठी आयो। मूं वटि तव्हां लाइ लख इज़तूं आहिनि। मूं तव्हांखे ॿिया बि 50,000 छॾिया। बाक़ी 2 लख रुपया तव्हांखे ॾियणा पवंदा। उन लाइ बि मां तव्हांखे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो। भली तव्हां मां को बि हिकु वञे पंहिंजे मुल्क मां पैसा खणी अचे। बाबा साईं जेको असां वटि उते हुई हिते उहा ई आहे। पोइ ते असांखे हिकु दाणे जी बि उमीद कोन्हे साईं। इन खां वधीक मां तव्हां लाइ ॿियो कुझु बि नथो करे सघां। ऐसे पंहिंजे भाउरनि खे त रोके सघी थो न। ईंदे वेंदे असांखे बेइज़्ज़तो त न कनि। खणी जो असां ग़रीब आहियूं पर पोइ बि असांजी इज़त आहे। अॼु खां पोइ मुंहिंजा भाउर तव्हांखे कुझु बि न चवंदा। मां तव्हांखे 3 महीननि जी मोहलत थो ॾियां। इन विच में पैसा करे वठो। पोइ मूंखे मयार न ॾिजो त मूं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी। ठीकु आहे बाबा साईं अलाह चङाई करे असांजे ॿारनि खे मोकिलीस त असां वञूं। अनवर जी अदा हिननि खे ॿार घुराए ॾे त हे वञनि। अबा छा थियो? कुझु निमक पियो न। न्याणियुनि जी इज़त कयूं। कहिड़ी इज़त कई अथऊं? बस कुछ महीननि जी मोहलत ॾिनी अथनि। छो असां सां अची चप पिया आहिनि? ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। भाॼाई अॻ में न सम्झ में अचे हा त हिते वेहो ई कोन हा।
शायद असांजे नसीब में वधीक दुख लिखियल आहिनि। अब्बा इन्हनि 3 महीननि में एतिरा पैसा किथां आणींदासीं? नाज़ा थी जेकॾहिं माल एतिरा पैसा करे तो सुभाणे ई विकिणी पैसा ॾेई वापसि वतन हलिया हलो। बुख दुख ते पंहिंजो देश पंहिंजो आहे। हाणे त परदेस में बि निधणका थी वियासीं, कंहिंजे दर तव्हां खणी वञो? भाॼाई दाह खणी वञण जी त ॻाल्हि ई न कर, वरी बखील थी पवंदा। अब्बा जी चवां अम्मा। चाचा बिजार खे जबल मोकिल। पंहिंजो देश वरी बि पंहिंजो देश आहे। जंहिं बि दर झोली जलींदो खाली कोन मोटंदो। अम्मा जीजा वाह जो मोकिलिया पर उते हिन महिल बुखार आहे। सबको टिड़ पकड़ थी हो। को किथे कंहिं जो बि को पतो कोन्हे थी। जॾहिं वसियत थींदी त सभु पंहिंजे मुल्क मोटंदा। हिन महिल सॼो मुल्क ऋण हूंदो थी। होॾां चाचा खे मोकिलण अजायो आहे थी। बस हिते ई दर धणी बाॾनि था। मन किथां वाहर करे विछई। बस हाणे सिर्फ उन जो ई आसरो आहे थी। अदा मूं त सम्झो हुयो त हू घर हली आया आहिनि। तूं हुननि खे ॻाल्हियुनि जे वरन वकड़नि में फासाए संगू कढी वठंदे। पर तूं हुननि खे 3 महीननि जी मोहलत ॾेई मुंहिंजे दिलि खे ॾंभ ॾिनो अथई। ॾंभ पिरल मां चवां थो एतिरो उतावलो नथी उतावलो। 3 महीना त किचंब में गुज़री वेंदा। मां 3 ॾींहं बि इंतज़ार नथो करे सघां था। 3 ॾींहं बि। ऐं तूं 3 महीननि जी ॻाल्हि थो करे। अदा 3 महीना वाकई वॾा आहे। जेकॾहिं उन्हनि मां को पंहिंजे वतन वापसि वियो ऐं पट सट करे पैसा खणी आयो त पोइ छा कंदो? हूं अदा वली दादा तूं ॾाढो दाना आहीं। पर हिन चक्कर में कुछ गलती करे वेठो आं। यार ॻाल्हि ॿुधो, मां बि इंसान आहियां। न्याणियूं घर हली आयूं, मुंहिंजे त पेरनि हेठां ॼण ज़मीन ई निकिरी वई। हिक ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं जो उतां शादी करण वारो ज़िद न हुजे हा न त यार मां उन्हनि खे सभु कुझु माफ़ करे छॾियां। उन्हनि खे ॾिनो छा आहे जो बख़्श करियां? अड़े कूड़ा सच्चा सभु उन्हनि खे बख़्श कयां। पोइ हाणे छा सोचियो अथई? संग कीअं कढंदे या भई 3 महीना इंतजार कयूं? तोखे कंहिं रोकियो आहे? ईंदे वेंदे पियो तंग करीन। पंहिंजी जान छॾाइण लाइ तोखे तकिड़ो संग ॾींदा। जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ अदा तूं छुटे। नाज़ा कंहिंजी यादि पई अचई? मखण जेकॾहिं जबल असां सां गॾु हुजे हा त ही असां सां विढ़नि हा। ही हिननि जो तर आहे नाज़ा। जबल हिननि खे हिते छा करे? मखण जबल विढ़े हा मुंहिंजे करे, चाचा जी करे, असां सभिनि जे करे। जबल विढ़े हा असांखे पोइ
ईअं नंढड़को करे न विढ़ंदा। हाँ नाज़ा, जबल असांजे करे जरूर विढ़े हा। अदा मुंहिंजी दिलि चवे थी त जबल ज़रूर ईंदो। खुदा करे अचे पोइ असां हिननि खे ॿुधाईंदासीं त असां निंढड़ कान आहियूं। असां निंढड़ कान आहियूं, असांजी सार संभाल लहण वारो आहे। असांजे दुख सूर ते दाहूं करण वारो आहे। ईंदो मखण, मुंहिंजो जबल ज़रूर ईंदो। हू पंहिंजी नाज़ा खे वठण जे लाइ ज़रूर ईंदो। तव्हां ॾिसजो। हाँ नाज़ा, तू सही थी चवी, जबल जरूर ईंदो। हाँ भाऊ मोर, जबल ज़रूर ईंदो। पंहिंजी नाज़ा जो भर जलो थींदो ऐं ज़रूर ईंदो।